أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال المصنف رحمه الله ونفعنا بعلومه فتحدى بأكثر سورة من سوره مساكع الخطباء من العرب الأرباء فلم يجد به قديرا. ढके छॾिजेसि न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पोइ इबारत में अञा लिल आलमीन ते हिकिड़ो बसि शारही लिखियो आहे त अल आलमीन में यानी अल आलमीन मां मुराद इंसान ऐं जिन आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा जेके हबीब आहिनि उहे सिर्फ़ु इंसाननि जे लाइ न बल्कि जिन्ननि जे लाइ बि उहे नज़ीर आहिनि, छो त जिन्न बि मुकल्लफ़ आहिनि। क़ुरान करीम में जिथे इंसाननि जे लाइ अलाह जी इबादत जो ज़िक्र आयो आहे उते जिन्ननि लाइ वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अच्छा, इंसान जेके नाफ़रमान हूंदा उहे त जहन्नम में वेंदा, जेके नेकोकार हूंदा उहे जन्नत में वेंदा। जिन्ननि जे बारे में छा आहे त जिन्ननि जे बारे में जेके जिन्न नाफ़रमान हूंदा उहे जन्नत में कोन वेंदा, जहन्नम में वेंदा। बाक़ी जेके जिन्न फरमान बरदार आहिनि छा उहे जन्नत में वेंदा? त उन जे बारे में उलमा जा टे मज़हब आहिनि। हिकिड़ो मज़हब इहो आहे त जेके जिन्न आहिनि उहे जिन्न बि इंसाननि वांगुरु जन्नत में वेंदा ऐं साॻियूं लज़तूं उहे हासिलु कंदा जेके इंसान हासिलु कंदा आहिनि। ॿियो कौल इहो आहे त जन्नत में वेंदा जेके नेकोकार आहिनि, पर उन्हनि खे जेका लज़त वारियूं ॿ हिसूं मिलंदियूं, बसि हिकिड़ियूं सुंघण जूं ऐं ॿी चखण जी हिस्स, बसि ॿी का उन्हनि खे लज़त महसूसु न थींदी। टियों कौल इहो आहे त जिन्हनि खे जेके नाफ़रमान आहिनि उहे जहन्नम में हलिया वेंदा। बाक़ी जेके फ़रमान बरदार जिन आहिनि न, अलाह ताला उन्हनि खे बसि तक़रीम ॾींदो, इज़त ॾींदो ऐं चवंदो कूनू तुराब आहे, बसि मिटी थी वञो। माना उन्हनि जी का बि हाणे हैसियत न को जन्नत में रहंदा ऐं बल्कि उहे छा थी वेंदा, मिटी थी वेंदा। नज़ीरनि ते इहो बहस आहे त नज़ीर आहे अलाह ताला जे हबीब करीम जी सिफ़त बशीर बि आहे। पोइ मुसनिफ़ रहमतुल्लाह अलैह नज़ीर खे इख़्तियार कयो, मिसाल तौरु सुवाल पैदा थिए त उन जा टे जवाब लिखिया अथनि। हिकिड़ो त इहो त शुरूअ में जॾहिं तबलीग दीन जो रसूलुल्लाह खे हुकुम थियो त उहो नज़ीर जे ज़रिए थियो, जीअं अंदिर अशीरतकल अक़रबीन। ॿियो कुम फ़अंदिर इहो। ऐं नंबर ॿी ॻाल्हि त उक़ला जेके अकुलमंद हुकमा आहिनि उहे चवनि था त जेका दफ़े मदरत आहे उहा जल्बे मनफ़ात खां औला आहे। यानी हिकिड़ी शइ में नफ़ो थो मिले, हिकिड़ी शइ जे ज़रिए वरी नफ़ो नुक़सानु ज़ाया थो थिए, दफ़ा थो थिए, नुक़सानु ख़तमु थो थिए। त अहिड़ी शइ जेका दफ़े मदरत जो बाइस बणिजे उहा जल्बे मनफ़ात खां वधीक आहे। तंहिं करे नज़ीरनि में जल्बे मनफ़ात न आहे, दफ़े मदरत आहे, ऐं बशीरनि में जल्बे मनफ़ात आहे। त मुसनिफ़ वरी उक़ला जे कानून मुताबिक़ दफ़े मदरत वारी वसफ़ खे इख़्तियार कयो। टियों जेको जवाबु आहे उहो इहो आहे त पोइ जेका अॻी इबारत हींअर जेका पढ़ीसीं उन मुतसिल इबारत में छो त काफ़िरनि खे चैलेंज कई वई आहे, त पोयां साॼो ज़िक्र आहे काफ़िरनि जो, तंहिं करे सिफ़त बि अहिड़ी आंदी वई जंहिंसां काफ़िरनि खे छा थिए, डपु पैदा थिए। पोइ अॻिते मुसनिफ़ फरमायो त फ़तहद्दा बिअक्सर सूरत मिन सुवरिही मसाकिअ अल ख़ुतबाए मिन अल अरबिल अरबाए अरबिल अरबाए। पोइ चैलेंज ॾिनई, तहद्दा जी माना आहे चैलेंज ॾिनई। हूअं तहद्दा जी लुग़वी माना आहे हदद खां वरितल आहे, त गानू वॼाए उठ खे नचाइणु। छो त अरब छा कंदा, गाना वॼाए उठ खे नचाईंदा, उनखे छा आहे लुग़तन तहद्दा चइबो। इस्तिलाहन चइबो त पंहिंजे मुक़ाबले वारे खां अहिड़ी शइ जी तलब करणु जेका शइ मूं कई। मसलन हिकिड़ो कमु मूं कयो, पोइ मां चयो अहिड़ो कमु तूं ॿियो बि करे ॾेखार, त इनखे छा चइबो आहे, तहद्दा। जीअं क़ुरान करीम में अलाह साईं चयो त फ़ातू बि सूरत में मिसली, अहिड़ी का सूरत उनजे मिसल आणियो। हाणे हिन दौर जे अंदरि छा चयो आहे, हिकिड़े माण्हुनि क़ुरान ठाहियो आहे, चइबो आहे असां तव्हां क़ुरान में त तव्हां क़ुरान ठाहियो, असां ठाहियो आहे, पर तव्हां उनखे पढ़ंदव त उन्हनि लफ़्ज़ बि साॻिया आंदा आहिनि, ऐं जीअं क़ुरान ईअं लफ़्ज़ बि साॻिया, अंदाज़ बि साॻिया। त असां चयो त तव्हां त यस मिसल त कोन्ह थियो, छो त मिसल त उनखे चइबो आहे ईअं न त हिकिड़ी शइ मां ठाहियां, तव्हां उन जहिड़ी ठाहियो त तव्हां उनजे नक्शे ते ठाही आहे, पोइ तव्हांजो चैलेंज खे इहो चैलेंज थियो छा, इहो त कोन्ह थियो न। हाणे हिकिड़ी शइ त पहिरियां ई ठहियलु आहे, हिकिड़ो ख़ाको हिकिड़ो नक्शो पहिरियां ई
ठहियलु आहे उन नक्शे ते जेकॾहिं ॿी शइ ठाहिजे त उहो मुक़ाबले वारी शइ त कोन थी। हा इहो ईअं थिए जो इन जहिड़ी हिकिड़ी ॿी शइ अचे। तव्हां जेके सूरतूं आंदियूं आहिनि काफ़िरनि हींअर मुल्हिदन आंदियूं आहिनि त भाउ तव्हां था जो सूरतुल बुरूज असां सूरतुल फ़ुरूज ठाही आहे, अहिड़े हिसाब सां उन्हनि कई सूरतूं ठाहियूं आहिनि, पर तव्हां उनखे पढ़ंदव त लफ़्ज़ बि साॻिया क़ुर वारा, तरतीब बि साॻी क़ुर वारी, त जवाबु ॾिबो त इहो तहदा न आहे। तहदा त चइबो आहे त उनजे मिसल का अहिड़ी शइ आणियो जेका पहिरियां न हुजे। हाणे उहा साॻियो ख़ाको ठहियो पियो आहे, हिकिड़ो नक्शो हिकिड़ो मां जॻह ठाहिरायां, मां चवां हाणे जॻह जहिड़ी तव्हां जॻह मिसाल तौरु ठाहे ॾियो, जीअं मूं ॾिसो हुस्न में हर शइ जे लिहाज़ सां ठाही आहे भली, पर तव्हां छा कयो साॻी जॻह उन जहिड़ी ठाहियो त पोइ त देरि कोन थींदी न। तव्हां वटि हर शइ पई आहे, नक्शो पियो आहे, तव्हां वटि साईं उहो अंदाज़ सभु पिया आहिनि, पर इहो तॾहिं थिए जॾहिं हिकिड़ी ॿी शइ उनजे मुक़ाबले जी अचे त तहदा छा खे चइबो आहे पंहिंजे मुक़ाबले खां अहिड़ी शइ तलब कनि जेका शइ मूं कई आहे। पोइ इन में जेको ज़मीर आहे तहदा पोइ चैलेंज ॾिनो उन, हाणे उहो केरु आहे, या त अलाह हुआ, अलाह चैलेंज ॾिनो, या त रसूलुल्लाह हुआ। जेकॾहिं अलाह हुआ माना जेको अल्लज़ी जे तरफ़ नज़ल जे तरफ़ आहे, अल्हम्दुलिल्लाह लज़ी नज़ल अल फ़ुरक़ान, जेकॾहिं इन जे तरफ़ ज़मीर मोटे थो त पोइ नहवी का बि ख़राबी कान्हे, यानी तहदा जे अंदरि हुअ ज़मीर आहे इहो अल्लज़ी जे तरफ़ राजे आहे, ईअं नज़ल जे अंदरि हुअ ज़मीर आहे जेको अल्लज़ी जे तरफ़ राजे आहे। पर जेकॾहिं तहदा खे असीं रसूलुल्लाह जे तरफ़ मोटाईंदासीं, इन में ज़मीर खे हुअ खे उनजी मर्ज़ी कंदासीं आबदी त पोइ एतिराज़ थो थिए। उहो एतिराज़ इहो आहे त पोइ जेको मातूफ़ आहे अलैह आहे ऐं मातूफ़ उन्हनि ॿिन्ही जो हुकुम साॻियो आहे, त जेके शयूं मातूफ़ अलैह में हुजनि उहे साॻियूं शयूं मातूफ़ में हुजनि। हिते जेको मातूफ़ अलैह आहे उहो नज़ल आहे, जॾहिं तहदा खे अलाह जो ज़मीर पिया कयूं त पोइ नज़ल जे अंदरि हुअ ज़मीर आहे उहो अल्लज़ी तरफ़ मोटे पियो, ईअं तहदा जे अंदरि हुअ ज़मीर आहे उहो अल्लज़ी जे तरफ़ मोटे पियो, त जेका शइ मातूफ़ अलैह में आहे उहा साॻी शइ मातूफ़ में आहे। पर जेकॾहिं तहदा खे अब्दी जे हू ज़मीर ॾे मोटायूं त पोइ छा थींदो, जो तहदा जे अंदरि जेको ज़मीर आहे उहो त अल्लज़ी जी तरफ़ मोटे थो, पर जेको अब्दी में ज़मीर आहे उहो अल्लज़ी जी तरफ़ कोन थो मोटे, त इहा तरकीब नहवी जे लिहाज़ सां ख़राबी आहे। त पोइ उनजा जवाब ॾिना अथनि कुझु। हिकिड़ो जवाबु इहो आहे त इहो काफ़िया जी हिकिड़ी इबारत आहे अल्लज़ी यतीरु फ़यग़दिबु ज़ैदुन ज़ुबाब, त उन में छा आहे त जेको मखो उॾामे थी उहा ज़ैद खे छा थी कराए कावड़ाए थी, त अल्लज़ी यतीरु उन में हुअ ज़मीर आहे, फ़यग़दिबु ज़ैद इन जो जेको यग़दिब जो अंदरि ज़मीर आहे उहो बि ज़ैद जे तरफ़ न उनजी तरफ़ अल्लज़ी जी तरफ़ राज आहे, पर राज कोन थो थिए छो त हुते अॻियां फ़ाइल बीठो आहे, न सम्झो ॻाल्हि खे, छो त राज थिए त माना फ़ाइल ॿियो कढणो पए न, त फ़ाइल बीठो आहे, तंहिं करे जीअं उते तेराने मख जो जेको उॾणु आहे उहो ज़ैद जे कावड़जण जो छा आहे सबबु आहे, ऐं उते जेको ज़मीर आहे उनजो मोटाइणु मौसूल जी तरफ़ कोन थो थिए, जीअं उते ईअं आहे तीअं हिते बि साॻी क़बील खां आहे, यानी काफ़िया जी उन इबारत जे क़बील खां आहे। या त वरी इहो आहे त जॾहिं आतिफ़ा जे ज़रिए कॾहिं कंहिं शइ खे अतफ़ कयो वेंदो आहे त पोइ ॿई जुमिला जेके आहिनि हिकिड़े जुमिले जी हुकुम में हूंदा आहिनि, ऐं जेकॾहिं कंहिं हिकिड़े ज़मीर जे अंदरि को ज़मीर मौसूल जे तरफ़ राज आहे त पोइ वरी ॿिए ज़मीर जे आणण जी ज़रूरत कान्हे, उहो हिकिड़ो ई छा आहे काफ़ी आहे। वाख़िरु दावाना।